घोटकी डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जे सालियानी चूंडुनि में एडवोकेट अब्दुल रज़ाक मेहर ऐं सद्दाम चंद जो पैनल कामयाब। एडवोकेट शाहनवाज़ वसीर सदर ऐं प्रदीप कुमार जनरल सेक्रेटरी चूंडिजी विया। डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन घोटकी जी सालियाना चूंडूं जंहिंमें एडवोकेट अब्दुल रज़ाक मेहर ऐं सद्दाम चंद जे इंडस लॉयर्स पैनल कामयाबी हासिल कई, जॾहिं त लियाकत अली मलाणो ऐं असगर अली पनिहार जे फ्रेंड्स लॉयर्स पैनल ॿिनि उहिदनि ते कामयाबी माणी। इन हवाले सां इलेक्शन बोर्ड पारां गुज़िरियल ॾींहुं थियल चूंडुनि में जारी कयल नतीजनि मूजिबि इंडस लॉयर्स पैनल जे शाहनवाज़ वसीर 200 वोट हासिल करे कामयाबी हासिल कई, जॾहिं त मुख़ालिफ़ उम्मीदवार वज़ीर अहमद घुट्टो 187 वोट हासिल कया। नायब सदर जे उहिदे ते एडवोकेट लाल बख्श घुट्टो 205 वोट खणी कामयाबी हासिल कई, जॾहिं त संदसि मुख़ालिफ़ उम्मीदवार ग़ुलाम यासीन नाइच 181 वोट हासिल कया। जनरल सेक्रेटरी जे उहिदे ते प्रदीप कुमार 196 वोट खणी कामयाबी हासिल कई, जॾहिं त संदसि मुख़ालिफ़ उम्मीदवार रफ़ीक अहमद चाचड़ 194 वोट हासिल कये। जॉइंट सेक्रेटरी जे उहिदे ते जावेद अहमद मेहर 217 वोट खणी कामयाबी हासिल कई, जॾहिं त संदसि मुख़ालिफ़ उम्मीदवार अब्दुल वहाब चाचड़ 170 वोट हासिल कया। जॾहिं त फ्रेंड्स लॉयर्स पैनल ग्रुप जे ख़ज़ानजी जे उहिदे ते बशीर अहमद मलाणो 216 वोट खणी कामयाबी हासिल कई, जॾहिं त मुख़ालिफ़ उम्मीदवार इशफाक अहमद मलिक 173 वोट हासिल कया। लाइब्रेरी सेक्रेटरी जे उहिदे ते मेहराब अली गडाणी 193 वोट खणी कामयाबी हासिल कई, जॾहिं त संदसि मुख़ालिफ़ उम्मीदवार राव आबिद अली 189 वोट हासिल कया, जॾहिं त मेंबर मैनेजमेंट कमेटी ऐं एडवोकेट परवेज़ अहमद राजपूत 197, अब्दुल रज़ाक चाचड़ 196, अब्दुल हक गदाणी 226, अब्दुल हाफिज़ मीराणी 168, दिलीप कुमार 248, अर्ज़ मोहम्मद मेहर 188, मुश्ताक अहमद चन्ना 200, शफ़ीक अहमद लगारी 187, फ़कीर मोहम्मद टामरी 226, शेर जमा सिंघड़ 168 ऐं सरफराज़ अहमद 188 वोट खणी कामयाब थिया। जीअं ई चूंडू नतीजनि जो ऐलान थियो त कामयाब हुई त ॿारनि खे संदनि हिमायती कुल्हनि ते खणी गुलनि जा हार पाराया ऐं ढोल जी थाप ते रक़्स कयो। इन मौक़े ते नए चूंडियल सदर एडवोकेट शाहनवाज़ वसीर चयो त संदसि कामयाबी पूरे ॿार जी कामयाबी आहे। मां पंहिंजनि सभिनी दोस्तनि जी शुक्रगुज़ार आहियां जिन जी कोशिशुनि सां कामयाबी मिली आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।